भान सईदाबाद में कार जे टक्कर में नींगर जख्मी वारसन जो इंडस हाईवे ते टायर 3.5 कलाक धरणो। भान सईदाबाद इंडस हाईवे ते ॻोठ कलर माची वटि तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻण सबबि 6 वरनि जो मासूम नींगर इल्ताफ़ पुट गुलाम मुस्तफ़ा सोलंकी सख़्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में सेवन अस्पताल नियो वियो, जिते नींगर जी हालत नाज़ुक हुजण करे खेसि हैदराबाद अस्पताल रेफर कयो वियो। वाक़े बाद वॾे अंग में सोलंकी बिरादरी जे माण्हुनि इंडस हाईवे ते धरणो हणी 3 कलाकनि ताईं रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। हुन सिलसिले में ज़ख्मी नींगर जे वारसनि गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, गुल हसन राजा सोलंकी मने एहतजाज कंदे कावशे डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त इंतिज़ामिया जी नाअहली सबबि 2 हफ़्ता अॻु संदन मासूम नींगर फराज़ सोलंकी कार जो टक्कर लॻण सबबि फौत थी वियो हो, जंहिं ते असां एहतजाज कयो हो, जंहिंखां पोइ इंतिज़ामिया तरफ़ियां यूटर्न ठाहिण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो हो, पर अॼु वरी कार जो टक्कर लॻण सबबि संदन नींगर सख़्त ज़ख्मी थियो आहे। इतला ते डीएसपी सेवन बशीर खुआरो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं, पर मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो, जॾहिं ते 3 कलाकनि ताईं रोड बंदि हुजण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानीअ जो मुंहुं ॾिसणो पियो। ॿिए पासे कार जे टक्कर में ज़ख्मी नींगर जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम भान सईदाबाद।